नाज़रीन, सिक्योरिटी फोर्सेस खैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान के मुख्तलिफ इलाक़नि में ऑपरेशन कया विया आहिनि। मजमूई तौर 34 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। ISPR मुताबिक़ 24 फरवरी ते KPK में चइनि मुक़ाबलनि दौरान 26 दहशतगर्दनि खे मारियो वियो। ISPR मूजिबि KPK जे हसन खैल वारे इलाइक़े में सरहद पार करण जी कोशिश नाकाम बणाई वई। कार्रवाई दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो जेको अफ़गानिस्तान जो शहरी हो। लकी मरवत में कुझु इतला ते इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो, जंहिं जे नतीजे में 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि बनो जे इलाइक़े नरमी खैल में ॿिनि झड़पनि दौरान 10 ख़ारजी दहशतगर्दनि खे मारियो वियो। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े में मीर अली में फोर्सिस जी कार्रवाई दौरान 12 दहशतगर्द मारिजी विया। बलोचिस्तान जे ज़ोब वारे इलाइक़े में भारतीय हमायती याफ़्ता 8 दहशतगर्द मारिजी विया आहिनि। नाज़रीन, असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाए रहिया आहियूं त सिक्योरिटी फोर्सिस खैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ऑपरेशन कया आहिनि। मजमूई तौर 34 दहशतगर्द मारिया विया आहिनि ऐं ISPR मुताबिक़ 24 फरवरी ते KPK में चइनि मुक़ाबलनि दौरान 26 दहशतगर्दनि खे मारियो वियो। ISPR मूजिबि KPK जे हसन खैल वारे इलाइक़े में सरहद पार करण जी कोशिश नाकाम बणाई वई। कार्रवाई दौरान हिकु दहशतगर्द मारिजी वियो जेको अफ़गानिस्तान जो शहरी हो। लकी मरवत में कुझु इतला ते इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो वियो, जंहिं जे नतीजे में 3 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि बनो जे इलाइक़े नरमी खैल में ॿिनि झड़पनि दौरान 10 ख़ारजी दहशतगर्दनि खे मारियो वियो। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े अमीर अली में फोर्सिस जी कार्रवाई दौरान 12 दहशतगर्द मारिजी विया। बलोचिस्तान जे ज़ोब वारे इलाइक़े में भारतीय हिमायत याफ़्ता 8 दहशतगर्द मारिजी विया आहिनि।